पिशावर एफसी हेडक्वार्टर ते हमलो कंदड़ दहशतगर्द नेटवर्क जे निशानदेही थी वई। जांच इख्तियारनि जो चवणु आहे त ख़ुदकुश हमले आवरनि जो तालुक़ पाबंदी मड़ियल दहशतगर्द तंज़ीम सां आहे। जवाबदार कुछ ॾींहं पिशावर में तरसिया हुआ, जंहिं दौरान हू शहर जे रस्तनि खां वाक़िफ़ थिया। ख़ुदकुश जैकेट्स ऐं रिहाइश जी फराहमी में आपघाती बमबारनि जी सहूलियत कारी कई वई। आलमी बिरादरी तरफा सलामती काउंसिल के इजलास में दहशतगर्दी खिलाफ कदमन के अमल में नाकामी ते अफगान तालिबान ते सख्त तनकीद। गडियल क़ौमनि में चीन के मुस्तकिल नुमाइंदे फो कांग चयो आहे त TTP ऐं ॿिया दहशतगर्द गिरोह अफगान सरज़मीन ते सरगर्म आहिनि ऐं पाड़ेसी मुल्कनि ते हमलनि में मुलविस आहिनि। डेनमार्क के नुमाइंदे क्रिस्टीनिया मार्क्स लांस चयो त तालिबान हुकूमत के अल-क़ाइदा, TTP ऐं ॿियनि दहशतगर्द गिरोहनि के ख़त्म करण में किरदार अदा करणु घुरिजे। पाकिस्तान के मुस्तक़बिल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार जो चवणु आहे त अफगानिस्तान सरज़मीन तां तालिबान की निगरानी, रिथाबंदी ऐं माली मदद में पाकिस्तान ते हमला कया वञनि था। ईरानी नुमाइंदे सईद ईरानी चयो आहे त अफगान सरज़मीन कुछ बि पाड़ेसी मुल्क ख़िलाफ़ दहशतगर्दी या तशद्दुद लाइ इस्तेमाल न थियणु घुरिजे। वालरल कश्मीर में भारतीय बर्बरियत जारी। भारतीय ॻोल्ही एजेंसियुनि वधीक हिकु कश्मीरी नौजवान के वेश्याणे तशद्दुद बैदि क़तल करे छॾियो। कश्मीरी मीडिया मूजिब कश्मीरी नौजवान के वेश्याणे तशद्दुद खां पोइ क़तल कयो वियो, जंहिं जी सुञाणप ख़ालिद शरीफ भट्ट जे नाले सां थी। विजयपुर इलाइक़े में ख़ालिद शरीफ जो चिचरियल लाश मिलियो। हुर्रियत अॻवान अब्दुल हमीद लून पारां कश्मीरी नौजवान जी वेश्याणे क़तल जी मुज़म्मत। संदसि चवणु आहे त वालरल कश्मीर में भारतीय फोर्सिस जी गुंडागर्दी इंतिहा ते पहुची चुकी आहे। ज़ुल्म ऐं जबर कॾहिं बि कश्मीरियुनि जे हक़ खे ख़ुदि इरादियत जे हक़नि लाइ तहरीकुनि खे कमज़ोर नथो करे सघे। वापार वारे वफ़ाक़ी वज़ीर जाम कमाल खान जी तुर्क वफ़द सां मुलाक़ात। पाकिस्तान तुर्किया एविएशन, दिफ़ाई पैदावार ऐं हाईटेक सनतुनि में सहकार वधाइण जो अज़्म वरचायो वियो। तुर्क वफ़द पारां पाकिस्तान में गडियल मनसूबनि, टेक्नोलॉजी जी मुंतक़िली ऐं मक़ामी पैदावार में दिलचस्पी जो इज़हार। ॿिन्ही मुल्कनि विच में डिघे अरसे ताईं बतरफ़ी भाईवारी ऐं एरो स्पेस, दिफ़ाई पैदावार ऐं मदनियात जी तरक्की में सहकार ते इत्तफ़ाक़। SIFC पाकिस्तान जी इक़्तिसादी ऐं दिफ़ाई तरक्की में अहम किरदार अदा करे रहियो आहे। सदर मुमकिन आसिफ अली ज़रदारी की मंजूरी खां पोइ गिलगित बल्तिस्तान असेंबली जी चूंडुनि जो शेड्यूल जारी। पोलिंग 24 जनवरी ते थींदी। नोटिफिकेशन मूजिब उम्मीदवार 15 दिसंबर ताईं नामज़दगी कागज़ जमा कराए सघंदा। उम्मीदवारनि जी लिस्ट 23 दिसंबर ते जारी कई वेंदी। 30 दिसंबर ते कागज़नि जी छंड छाण ऐं 10 जनवरी ते अपीलुनि ते फ़ैसिला कया वेंदा। हतमी उम्मीदवारनि जी फ़हरिस्त 11 जनवरी ते जारी कई वेंदी। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त चूंड अमल खे मुकमल शफ़ाफ़ियत ऐं कानून मूजिब यकीनी बणायो वेंदो। कोयटा में FC ऐं कस्टम जी गडियल कार्रवाई। वॾी तादाद में स्मगल थियल सिगरेट, सोपारियूं ऐं चांहि जी पतियत। कस्टम इख़्तियारनि मूजिब स्मगलिंग ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 10 ट्रकूं ज़ब्त करे कस्टम गोदाम ॾांहुं मुंतक़िल कयूं वियूं। ज़ब्त कयल शइ जी क़ीमत लॻभॻि 700 मिलियन रुपया आहे। गुज़िरियल 3 हफ़्तनि में स्मगलिंग ख़िलाफ़ ऑपरेशन में अरबें रुपयनि जो सामान ज़ब्त कयो वियो आहे। रुस्तम बरसा मोहम्मद आबाद के कचे में पुरानी तकरार ता मिसरानी जोती बिरादरी। ॿिनि धुरियुनि में झेड़ो, 2 ॼणा क़तल, 2 ज़ख़्मी। कोट शाहू थाने जे हद ॻोठ रबनीनू जतोई में गुलाब मिसरानी ऐं मोहम्मद सलाह मिसरानी जी धुरियुनि में पुरानी तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में शेखू ऐं हिकु वाटाड़ू बहराम कोश मारिजी विया। जाड़ो ऐं अब्दुल रहीम ज़ख़्मी।
मोर्चा में हफ़्तो अॻु पुरस्कार तौर गुम थी वियल दुकानदार जो लाश हथ दुकानदार आमिर सेतो जो लाश रोहिड़ी केनाल जे नेपाल जा पुल वटां हथ अची वियो। दुकानदार आमिर सेतो 6 ॾींहं अॻु राति जो घरां निकिरी वियो, ॻोल्हा बावजूद संदसि पतो न पइजी सघियो हो। अमेरिका में मौजूद 2000 अफगान शहरनि जी दहशतगर्द तंज़ीमुनि सां राब्तनि जो इंकशाफ। अमेरिका जे नेशनल इंटेलिजेंस डायरेक्टर तुलसी गबार्ड अमेरिका मीडिया के इंटरव्यू में बाइडन इंतजामिया के तौर में अमेरिका ईंदड़ अफगान शहरनि जी जांच की सुस्त अमल से सख्त तनकीद कई। संदसि चवणु आहे त ऑपरेशन अलाइज वेलकम तहत 18000 अफगान शहरी अमेरिका में दाख़िल थिया। जन्म 2000 अफगान शहरी दहशतगर्द तंज़ीमुनि सां सीधी रीत या इम्कानी तौर राब्ते में आहिनि। दाइश ऐं ॿियूं दहशतगर्द तंज़ीमूं लाॻीतो अमरीकी सरज़मीन ते हमलनि जी रिथाबंदी में मसरूफ़ आहिनि।